भले सभु अवां जी ज़ात जे बारे में हो त इलाही किस्सा आहिनि, इलाही ॻाल्हियूं आहिनि, इलाही आहिनि उन्हनि जे हवाले सां, पर हिकिड़ा ॿ टे सुवाल जेके तमामु ज़रूरी आहिनि उहे ही त मिसाल अवां जुमशाही जे जंहिं माहौल में रहिया त उते अवां किताबनि सां शुरू खां वठी तव्हांजो शगुफ़ रहियो, तव्हांजी मशगूली रही ऐं उन्हनि किताबनि जे करे तव्हां तालीम बालीम जा मामला बि उन्हनि किताबनि सां गॾु ई खयां, जंहिंजे करे तव्हां बाक़ी रांदियूं ॿिया शौक़ु शुगुल जेके बि हुआ उहे नंढे हूंदे खां तव्हां तर्क कया, जंहिं नमूने तव्हांजे ॻाल्हियुनि में लॻे थो। हिकिड़ी ॻाल्हि उहा हीअ आहे त इन्हनि किताबनि पढ़ंदे अवां जे दिलि में के हीरोज़ साम्हूं आया किताब पढ़ंदे शऊरी तौर ते ही अहिड़ा हीरोज़ हुजणु खपनि? मोहम्मद बिन कासिम वो पहिरीं दौर में ये किताब मूं वरी वरी पई पढ़ी, वो मुंहिंजो महरो हो शहादती वजा बैत जेके हूंदा हुआ मूंखे ख़बर कान हुई शाइर कीअं थींदा आहिनि, ॿिया ख़बर कान हुई, पर आजो इहे गीत वरी हिन पाण कटाई हूंदी उहे मूंखे वणंदा हुआ। शिकारपुर में किताब हूंदा जासूसी करण जा, शर्लॉक होम्स ऐं ॿिया, उहे मुंहिंजे नज़र हुआ। शर्लॉक होम्स आहे हीअं हुनखे झटक टकट पोइ हुनखे करे हलाए करे छॾनि। ॿियो बंगाल जो जेको मशहूरु माण्हू वॾो किताबनि लिखण जो कहिड़ो हा टैगोर, टैगोर जी किताबनि में मुंहिंजी नज़र में तमामु ज़बरदस्त हुआ हुआ उहे। पोइ मुंहिंजी नज़र में पोइ पॉलिटिकल आया सभई माण्हू न, पर उन्हनि में ख़ुदि मज़हबी किताब पढ़ंदे या मोहम्मद बिन कासिम खां बि मुतासिर थींदे, पर उन खां अवल बि अवां जे असां पढ़ियो आहे मुख़्तलिफ़ बायोग्राफी स्केचिस में त क़ुरान अवां पढ़ियो आहे नंढी ॼमार खां वठी, हज़रत मोहम्मद सलम जी ज़िंदगी हुनखे पैगम्बर सम्झंदुसि ऐं ग़ैर मामूली आला खां पोइ ॿियो नंबर हैरत अंगेज़ सम्झ ऐं तसवर खां मथे सुठे में सुठो इंसानु, इहो सभु मूं हुते पढ़ियो। ऐं शयुनि जे तह में ईंदो आहे, उते चऊं त फारसी पढ़, मुंहिंजो फारसी अरबी पढ़ंदुसि। क़ुर बि माना जो त कयूं तंहिंमें के क्लास में ईंदा के कोन ईंदा, मुंहिंजो आउं क़ुर पढ़ंदुसि, मूंखे क़ुर अचे छो जो मुला जो बहस कनि न त बाबा खट मट न पढ़ो, हाणे खट मट क़ुर सां बहस कीअं कजे, त पोइ हुन मौलाना साहिब सां वञी पढ़ियोसि 5-7 साल क़ुर जी माना मौलाना खां पढ़ी। वरी शिया चवंदा त हे सुनी सभु यूज़लेस आहिनि, ऐं पोइ हितां भॼी शियनि जी मस्जिद में नमाज़ पढ़ंदो हुउसि। अलाउं सां मुंहिंजो दोस्त उहो शियो हो, उन सां गॾु शियनि पढ़ंदो हुउसि, उहे हदीसूं कंदा हुआसीं, हे जेके आहिनि उमिरि सभु छॾनि उहो ऐं मुख़्तलिफ़ दुनिया जा उहे ज़मीन जी मूं पढ़ी आहे, हिंदुनि जा पढ़िया अथमि, ॿिया पढ़िया अथमि, भरणा पढ़िया अथमि, पर मूंखे हुयो सभिनी खां बहितर नज़र आया। अवां हाणे हितां कराची जो विया त तव्हांजे ज़हन में उन ज़माने में का यादगिरी आहे त तव्हांजो ख़ुदि लाइफ में तव्हां हिकिड़ी अप्रोच ठाही हुजे त कैरियर अव्हांखे छा खणणो आहे कराची जो पढ़णु था वञो? पहिरीं कैरियर मुंहिंजा बदिलबा रहिया आहिनि नंढड़े हूंदे खां वठी। पहिरीं मुंहिंजो ख़्यालु हुओ त तपेदार थियां, तपेदार खे माखी मिलंदी, बिस्कुट मिलंदा हुआ, ॿियूं शयूं इलाही हुयूं। पोइ जो मूं मैट्रिक पास कई, ला पोइ आउं क्लर्क थियुसि, आउटवर्ड क्लर्क। उनजा मूं ते इलाही केस ठहिया, हर दफ़े मूंखे कढी छॾींदा हुआ। क्लर्की जे ज़माने में सभिनी माण्हू मूंखे नौकिरी मां कढी छॾींदा। उनजो हिकिड़ो मिसाल ई हो त मास्तरनि स्ट्राइक कई, वॾो घोड़ो हलियो सालनि जा साल। गवर्नर पंजाबी हो,
नेठ हुनखे मुतालबा मञी हिकिड़ो ॾींहुं मूं वटि आयो क्लर्क सुपरटेंडेंट मुंहिंजो ऐं क्लर्क आउटवर्ड क्लर्क सीनियर क्लर्क आयो त सुपरटेंडेंट थो घुराए वियो सेक्रेटरी थो घुरायो सेक्रेटरी साहब थो घुराए साहब खे गवर्नर थो घुराए यूएस गवर्नर कहिड़ो हो सर? कुछ देर खां पोइ यादि 50 मूंखे चई असां 12 महीना लड़ायूं ॿाड़ायूं करे हिन मास्तरनि जी खचरखानी जो मसइलो हल कयो त वरी डबल करे असां इहो छॾियो ॿियो छो कयो मूंखे ख़बर न आहे पोइ मूंखे ॿुधाई त असां पघार हुनजी वधाई हुई तो घटाई मूंखे ख़बर कान्हे केतिरो 5 जे बदिरां 8 करे छॾिया छोकी हाणे 1000 जेके आहिनि मास्तर डंडा खणी बीठा आहिनि सॼी सिंध असांजे पुठियां आहे हिकिड़ी माईअ मूंखे दरख़्वास्त कई मूंखे न हुननि खे मूंखे मोकिलियो तबसरे लाइ हीउ माण्हू फलाणो आहे सो एतिरा पैसा घुरे थो रिश्वत न तव्हांजो फ़ैसिलो कोन कंदुसि ऑफिसर लिखियो त हिनखे नोटिस ॾियो नोटिस मां कुझु कोन थींदो हिनखे हींअर सस्पेंड कयो पोइ सस्पेंड कयो पोइ मूंखे चवंदो साहब घुरायो आहे साहब माना वॾो साहब न पर ADC जो असिस्टेंट उन मूंखे नौकिरी में रखियो हीअ तोखे नौकिरीअ में उन रखियो त मुंहिंजे भाइट खे सस्पेंड करे मूंखे कई हीअं जेको मुख़्तियार करायो न इहो मुंहिंजो भाइट हो हा जेको असां त कोन कयो तो सिफारिश कई आहे त हिनखे सस्पेंड करियो असां सस्पेंड कई आहे पोइ ईअं वरी हर हंधि तमामु वॾा कारनामा थींदा हुआ पोइ क्लर्क थियण खां पोइ अवां छा थिया? वकील पर अंडर ट्रेनिंग साल भर अवां सिंध मदरसो पढ़ी वियो हा उते जो हिसाब सां वाक़फ़ियत थी हा उहा वाक़फ़ियत थोरी ॿुधायो जेकॾहिं असीं वेंदा हुआसीं जेको छोकिरो हूंदो हो असांखे परे खां ॾिसी अंग्रेज़ में ॻाल्हायो व्हाट आर यू डूइंग ईअं करे टप ॾेई हीअं करे असां हीअं गोगड़ो पोइ ख़बर पवंदी जो हिसाब सां पढ़ियल आहे व्हाट आर यू डूइंग ईअं करे असां सां ॻाल्हाईंदो असीं छा करे बेज़ार थी पवंदा हुआसीं जो हिसाब करायो अंग्रेजी ऐं हिकिड़ी राति विचुसि मोटो हीअ हरामी छोरो मथो थो खाए अंग्रेजीअ करे हाणे हिनखे दिक़त थी वई आहे पोइ सॼी राति वेठो हुउसि किताब हिकिड़ो नॉवल खणी पढ़नि पियो पोइ सॼी राति पढ़ियमि त हिकिड़ो पैरा पढ़ी सघियसि डिक्शनरी रखी हुई पैरा पढ़ी पोइ वरी ॿी पैरा पढ़ी सॼो साल मूं अंग्रेजी इम्तिहान जो रिज़ल्ट आउट थियो मूंखे पढ़ाईंदो कोन हो हिकिड़ो सब्जेक्ट अंग्रेजी जो तो पढ़ाईंदो चऊं त रिज़ल्ट आउट थियनि रसूल पलीजो इंग्लिश में पहिरियों नंबर वरी हिस्ट्री रसूल बख्श अली मोहम्मद इंग्लिश में पहिरियों नंबर ये 4-5 रसूल बख्श मुंगराणी हिकिड़ो छोकिरो उथी बीठो चयोसीं 5-8 छोकिरा आहिनि 6 आहिनि 2 नंबर इहे चवंदा जो जिते था सॾु थी न मुंगराणी तॾहिं इहो थियो ॾिठो अली मोहन जो हीउ ॾिठो मुंहिंजी मुंगराणी मुंहिंजो ॾाॾो अली मुंहिंजी उते वञी सभु ॾिठो चई तो जेको मज़बूत हे लफ़्ज़ तो लिखिया आहिनि इंग्लिश होम तो लिखियो आहे अंग्रेज़नि जा घर सुठा इन करे असांजे घरनि खां आहिनि छाकाणि जो आज़ादु आहिनि असीं ग़ुलाम आहियूं इहे अखर कंहिं पोइ लिखिया आहिनि तंहिं करे
छोकी अॼु असीं पंहिंजे उस्तादनि जी कुर्सीअ ते विहारियूं था। उस्ताद असांजे उस्तादनि जे कमरे में वेठी आहे, कुर्सी विहारियूं सभिनी खे चई हीउ पहिरियों माण्हू आहे जंहिं ग़ुलामी जी ॻाल्हि कई आहे ऐं पहिरियों नंबर सब्जेक्ट सभिनी खे आहे। पाण हिकिड़ी नंढी साई वठंदासीं, साई खां पोइ पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदा। नादिरा साईं हिकु नंढी साई खां पोइ वापसि अची पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदा।